जेको असां खे छॾींदो आहे असां खे कोई फ़र्क़ु न पवंदो आहे। चवे मौलाई इकरार शर ठरी मीरवाह वारो पाण ई दुनिया वारनि जा धिका खाई असांजे पेरनि में किरंदो आहे। मां हमेशा इज़त उनखे ॾींदो आहियां जेको ख़ानदानी ऐं इज़त जे लाइक़ु हुजे। चवे उमेश कुमार काशवानी संगरार वारो बाक़ी बेनसले खे इज़त ॾियणु पाण सां दुश्मनी करणु बराबरि आहे। मां अहिड़नि माण्हुनि खे बि इज़त ॾिनी जिन खे ज़लील करणु बि सवाब जो कमु हुयो। चवे सैयद काशिफ शाह डोकरी वारो मां वॾी ग़लती कई जो उन्हनि खे मोहबत ॾेई मथे ते चाढ़ियो। अकेलो आहियां अकेलो ई रहण ॾियो। मां अकेलो ई पंहिंजी ज़िंदगी में ख़ुशि आहियां छो त अॼु जे दौर में माण्हू मुंहं ते मिठास पोयों कंदा आहिनि बकवास। छो त इहा ई उन्हनि जी हूंदी आहे औकात, इहा ई उन्हनि जी हूंदी आहे औकात। तूं मूं ते अंदर में सड़ंदो आहे मूंखे ख़ुशी थींदी आहे। चवे कामरान सोलंगी हब चौकी वारो ॿी कहिड़ी सज़ा ॾिजे तोखे, तुंहिंजो मूं ते सड़ण ई तुंहिंजे लाइ सज़ा। शरीफ़ आहियूं त शरीफ़ रहण ॾे, जे असां बदिलियासीं कई ॾींहं बारूद जी धप न वेंदई तुंहिंजे शहर मां। चवे वाजिद हुसैन पहियार ठरी मीरवाह वारो सुठो थी त सुतल शींहं खे न जाॻाए, जे जागी पयासीं त तूं जीअरो न मिलंदे हिन जहान में। कॾहिं पसंदि न अचई साथ मुंहिंजो त सिधो ॿुधाइजां, बाक़ी बेवफ़ाई कयई त उन ॾींहुं मरंदई। चवे शाहिद वज़ीर जद कराची वारो छो जो असां सिर तां हथु खणी पोइ इश्क कंदा आहियूं। बेनसलो माण्हू जॾहिं थोरी मंज़िल ते ईंदो आहे त पंहिंजी औकात ॾेखारींदो आहे। जंहिंखे वात जो गिरह कढी खारायोसीं ऐं ॾुख सुख में साथ ॾिनोसीं। चवे करीम बख्श सोलंगी रोहिड़ी वारो उहो ई अॼु मुनाफ़िक थी बीठो आहे। राफ्ता राफ्ता देखो आंख मेरी लड़ी है। किससे लड़ी है भाई, बताओ ना भाई। अरे जिससे भी लड़ी हो वो मेरे से 14 साल बड़ी है। अरे राफ्ता राफ्ता देखो आंख मेरी लड़ी है। संगत रखंदो हाँ त कंहिं मुड़स माण्हू सां रखंदो हाँ, भली छो न गरीब हुजे, पर कंहिं वातोड़ी या चमचा खोर सां असुल न रखंदो हाँ। चवे असगर मुगेरी बाडह वारो छो त गरीब बिना मतलब जे दिल सां इज़त कंदो आहे ऐं चमचा खोर कम हूंदुसि त मुंहं जी खुशामद कंदो आहे।